तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त नवकोट में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते नियाणियुनि सां ज़बरदस्ती ॾाढाई कई वई आहे। ऐं असां सम्झूं था त पीपल्स पार्टी जी सरकार या हिन हुकूमत में पुलिस जी कमदारी जे करे इहो सभु कुझु थिए पियो। इहो सभु कुझु पुलिस खे ख़बर हूंदे बि त नियाणियूं अगवा थी वियूं, उन खां पोइ बि पुलिस कंहिं बि क़िस्म जो को तोहरक न वरितो। इन जे करे उहे नियाणियूं ॾाढाई जो शिकार थियूं आहिनि। उनजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। असां मुतालबो कयूं था त नवकोट में थींदड़ वाक़े जो फौरी तौर ते नोटिस वरितो वञे ऐं जेके 3 जवाबदार हिननि गिरफ़्तार कया आहिनि, गॾोगॾु असां इहा बि गुज़ारिश कयूं था, मुतालबो कयूं था त जेके 17 ॿिया जवाबदार आहिनि उन्हनि खे बि फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। ऐं हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ऐं तव्हां दोस्तनि खे तकलीफ़ हिन जे करे ई ॾिनीसीं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त 4 तारीख़ खां गुज़िरियल 1 महीने खां वठी असां शिकारी एजाज़ जे हवाले सां दायूं पिया था। तव्हां दोस्तनि ताईं पंहिंजी ॻाल्हि पहुचायूं था पिया, पर हिन महिल ताईं कंहिं बि क़िस्म जो को नोटिस न पियो वरितो वञे। उनजो सबबु इहो आहे त शिकारीअ खे, ज़ालिम शिकारीअ खे पीपल्स पार्टी जी सरपरस्ती हासिलु आहे। त हिन वक़्तु अदी असां सां गॾु आहे जेके यतीम नियाणियूं आहिनि, जंहिंजी ज़मीननि ते, मिल्कियतुनि ते शिकारी कब्ज़ो कयो आहे। मां चाहींदुसि त अदी वारियूं पाण उन मामले ते तव्हांखे ब्रीफ कनि ऐं उनखां पोइ आख़िरी जेका हिकमत अमली आहे उन हवाले सां तव्हां दोस्तनि खे इतला कबो। जीअं त तव्हां सभिनी भाइरनि खे सभिनी खे ख़बर आहे त 4 तारीख़ खां वठी असां पंहिंजे हक़ जे लाइ दाहे रहिया आहियूं। पर मीरेजा स्टालपुर जेको हिकु वॾेरो आहे ऐं हिकु क़ाबिल ज़ालिम वॾेरो आहे, असांजी ज़मीनुनि ते कब्ज़ो करे वेठो आहे ऐं असां हर इदारे में दाहियोसीं, असां दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं, पर छाकाणि त हू तमामु घणो पैसे वारो आहे, हर इदारे में हू पंहिंजा पैसा इस्तेमालु करे थो, तंहिं करे कंहिं बि इदारे असांजी मदद कोन कई। कोर्टुनि में बि दाहींदी रही, असांजी असांजूं अमड़ियूं दाहींदियूं रहियूं, उहे कोर्टुनि जा चकर काटींदियूं रहियूं, पर उते बि असांजो तदारुक कोन थियो। पोइ असांखे ख़बर पई भाऊ कादिर चांडीअ जी, ऐं उन असां सां मदद करण जे लाइ तयारु थियो ऐं असांजो अञा ताईं बि मदद करे रहियो आहे। त असांजो मक़सदु इहो आहे त असां ईअं ई चाहियूं था त असांखे हू पंहिंजी मिल्कियत ॾिए ऐं असांखे पंहिंजी मिल्कियत ॾिए जेका बि आहे हुनजे कब्ज़े में। ऐं असां ॾाढा मजबूर आहियूं, असीं ग़रीब आहियूं, इन लाइ असांजो केर बि तदारुक कोन थो करे, छाकाणि त अॼुकल्ह पैसे जो दौरु आहे ऐं हू जिते किथे पंहिंजो पैसो ऐं पंहिंजा ज़रिया इख़्तियारात, पंहिंजा असर रुसूख़ इस्तेमालु थो करे, असांजी केर बि मदद नथो करे। भाऊ कादिर चांडी, असां सभिनी इदारनि सां बि अपील कयूं था, वज़ीर आज़म सां बि, कि भाऊ कादिर चांडीअ जी मदद कनि त जीअं असांखे पंहिंजो हक़ वठराए ॾियण में ही कामयाबु थिए। हिननि ते मिल्कियतुनि ते कब्ज़ो कनि था पिया। हीअ वीचारियूं काफ़ी सालनि खां वठी दाहींदियूं रहनि थियूं, पर तव्हांखे ख़बर आहे त इदारा सभु विकामियल आहिनि। पुलिस हुजे, DC हुजे, SC हुजे, गुज़िरियल 14 खां 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं पीपल्स पार्टी ख़ासि करे वॾेरनि सरदारनि ऐं जागीरदारनि खे छूट ॾेई छॾी आहे त तव्हांखे जेको वणे तव्हां कयो। त हीअ नियाणियूं वीचारियूं बि ईअं ई तव्हांखे मां ॾेखारींदो आहियां त हीअ जेको एजाज़ स्टालपुर, हीअ तव्हां पहिरीं तस्वीर ॾिसो पिया, जहिड़ी तरह सां जानवरनि जो शिकार कंदो आहे तीअं ई हिन नियाणियुनि जो शिकार करण जी हिन कोशिशि कई आहे। हीअ तस्वीर तव्हां महिरबानी करे ॾिसंदा वञिजो। हीअ एजाज़ हिकु त हीअ ॾिसो, हिकिड़ो जानवर दुश्मन माण्हू आहे, जानवर दुश्मन माण्हू पंहिंजी जॻह ते, पर हिन इंसानियत खां किरियल हरकत इहा कई आहे। जॾहिं नियाणियूं हुन खां हक़ु वठणु वियूं हुन त उन वक़्तु हिन ज़ालिम कुता बचाया आहिनि। त असांजो ज़मीर असांखे मलामत थो करे त असांजूं नियाणियूं न धड़कियूं हुजनि, ईअं असांजी नियाणियुनि ते कुता बचाया वञनि जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजो हक़ु थियूं घुरनि। हिननि जो ॿियो को ॾोह कोन्हे, हिन जो ॾोह इहो आहे त हीअ पंहिंजो हक़ु घुरनि थियूं। ऐं तव्हांखे हीअ हिन जा साथारी आहिनि जेके ॾिसो, हिकिड़ो हुननि जो साथारी आहे, उन्हनि जे हथनि में पिस्टल, बंदूक, जदीद हथियार आहिनि। जेकॾहिं असां सम्झूं, मां सम्झां अदी वारियूं कूड़ थियूं ॻाल्हाइनि, मां हिननि जो साथ न ॾियां, पर तस्वीरूं, हीअ माहौल सभु ॿुधाए पियो त हीअ के वाक़ई खूनख्वार जानवरनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। हीअ सभु शिकारी एजाज़ जूं तस्वीरूं मां तव्हांखे ॾेखारियां पियो सहाफ़ी दोस्तनि खे। त हीअ कहिड़ी हालत आहे तव्हां ॾिसो त जॾहिं नियाणियूं हुनजे घर वञनि थियूं हक़नि जे लाइ त उन्हनि ते बि कुता बचाए था वञनि।
तव्हां ॾिठो हूंदो त शहीद नाज़िम जोखियो आवाज़ु उथारियो, अरब शिकारी जॾहिं ईंदा आहिनि त कंहिं बि हिन महिल ते आवाज़ु न उथारियो, पर नाज़िम जोखे शहादत माणी, फितरत खे बचाईंदे बचाईंदे पाण शहीद थी वियो। त ही उहे साथारे, ही पाथारीदार, ही उहे मां सम्झां थो त बेगैरत मौजूदु आहिनि असांजे इलाइक़नि में, जेके अरबन ऐं ॿियनि खे घुराए करे न सिर्फ़ु उन्हनि जूं उन्हनि खे सहूलियतूं ॾियनि था, पर घणो कुझु अयाशियुनि जे मामले में बि तव्हां ॾिसी सघो था त जेके नायाब पखी आहिनि उहे बि हिन में हिकिड़ी बि तव्हांखे तस्वीर का अहिड़ी न मिलंदी जंहिंमें हिन का जानवरनि सां को प्यार जो इज़हार कयो हुजे। हर हंधि जानवर बि रतो रत तव्हांखे नज़र था अचनि। अदी वारियूं FIR जे लाइ बि वियूं आहिनि, उते SHO आहे निज़ामाणी साहिबु, पर शायदि उहो पाण मौजूदु न हो। 4 खां 5 दफ़ा अदी वारियूं उते वियूं, पर FIR दाख़िल न कयूं, केस दाख़िल न थियो आहे। त हाणे सभ खां पहिरियां त असांजो इहो मुतालबो त FIR दाख़िल थियणु खपे, इन शिकारी ते FIR दाख़िल थिए, उनखे गिरफ़्तार कयो वञे। असां 11 तारीख़ धरणे जो ऐलान कयो आहे, त असांजो धरणो हाणे कंहिंजे ख़िलाफ़ु थो ठहे, पीपल्स पार्टी सरकार जे ख़िलाफ़ु थो ठहे या पुलिस जे ख़िलाफ़ु थो ठहे। त ज़ाहिर आहे असांखे शुरूआति हितां ई करणी पवंदी। जेकॾहिं हींअर असां प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ कोशिशि कंदासीं त थाणे ते वञूं ऐं उते FIR जे लाइ पुलिस खे गुज़ारिश कयूं त FIR कटियो, छो त अदी वारियूं असांखां बग़ैर उते वियूं, उन्हनि अदी वारनि जी ॻाल्हि न ॿुधी आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त हिते सिफ़ारिशी माण्हू घणा आहिनि। जॾहिं अदी वारनि जो मसइलो मूं ताईं पहुतो हो त उन वक़्तु MPA MNA ऐं मुख़्तलिफ़ ऑफिसरनि जिन सां तव्हांजा तालुकात वास्ता इन बुनियादनि ते हूंदा आहिनि जो तव्हां उन्हनि जूं शयूं हरूभरू वायरल नथा करे सघो, पर हू तव्हांखे दोस्ती जे बुनियादनि ते सिफ़ारिशूं कंदा आहिनि त हीअ असांजो माण्हू आहे, महिरबानी करे तव्हां हिन ते हथु हल्को रखो। मूं उन्हनि खे इहा साफ़ ॻाल्हि कई, क्लियर ॻाल्हि कई त बाबा हीउ नियाणियुनि जो मामिलो आहे, ऐं जेकॾहिं मां तव्हांजे हिन सिफ़ारिशुनि जे बुनियादनि ते केस हथु हल्को रखां त पोइ मां ख़ुदा खे कहिड़ो जवाबु ॾींदुमि, हिन धरतीअ में जॾहिं दफ़न थींदुसि कहिड़ो जवाबु ॾींदुमि। बिल्कुलु उन्हनि अप्रोच कई, बल्कि मूं अप्रोच कंहिं ताईं बि न कई, इहा मूं कोशिशि कई त SHO साम्हूं ॻाल्हायो, ऐं हैदराबाद में असां कोशिशि कईसीं, असांजो तर्जुमान धरती बणी तहरीक जावेद लाशर साहिब खे मूं मोकिलियो त आला ऑफिसर जेके बि आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं करे, पर उन बावजूदि बि तव्हांखे ख़बर आहे त इज़त जी ॿोली सम्झंदा न आहिनि। जेकॾहिं सिंधी माण्हू इन ॻाल्हि ते गौर वीचार कनि त तव्हां अदी खां सवेर पुछियो पिए त ज़मीन केतिरी आहे, त ज़मीन जा कागज़ात वग़ैरह बि मौजूदु आहिनि, तव्हां साफ़ी दोस्तनि खे असां उहे बि ॾेखारे सघूं था। हीअ सभु ज़मीन जा कागज़ात आहिनि, ऐं घटि में घटि तव्हांखे ॾिसो सिंध दुश्मन जेके बि बिल्डर आहिनि उन्हनि खे हीउ विकिरो करणु चाहे थो, तंहिंजे करे एतिरे हद ताईं हू वञे पियो। कुता बचाइण या इंसानियत खां किरियल हरकतूं करणु, उनजो सबबु इहो आहे त सिंध दुश्मन जेके बि बिल्डर आहिनि उन्हनि खे पंहिंजी अदी वारनि जी जेका मिल्कियत आहे उहा ॾियणु थो चाहे। जीअं बैरिया टाउन तव्हां ॾिठो हूंदो, जेका सिंध जी मिल्कियत आहे उहा मलिक रियाज़ जे हवाले कई वई आहे, तीअं ई अदी वारनि जी मिल्कियत जेका ज़मीन आहे उन ते शिकारीअ कब्ज़ो कयो आहे, उनखां पोइ हुननि ते हू कुता बचाए पियो, तशदुद करे थो पियो। पर अदी वारनि खे असां अश्योर करायो आहे त इंशाअल्लाह जेसि ताईं असां ज़िंदा आहियूं आख़िरी साह ताईं हुन सां निभाईंदासीं। मां एतिरे हद ताईं बि तव्हांखे ॿुधायां त शिकारीअ जो चवणु आहे, अदी वारनि ताईं हुनजो पैगाम इहो अदी वारनि ताईं हुननि पहुचायो आहे त हुन सैद मुराद अली शाह सां बि मुलाक़ात कई आहे, ऐं DIG खे बि का कॉल आई आहे त शिकारीअ जे ख़िलाफ़ु को बि केस दाख़िल न थिए। त हाणे जॾहिं हिकिड़ो माण्हू सैद मुराद अली शाह ताईं इन मामले जे लाइ वञे थो, DIG खे फ़ोन थी अचे, SP खे फ़ोन थी अचे, त असां कहिड़े मुंहं सां SP ऐं DIG वटि वञूं। ॾिसो ही ज़मीन जहिड़ी तरह सां तव्हां ॾिसो था न, जामशोर जी जेका पथरीली ज़मीन आहे उहा क़ीमती ज़मीन आहे, तीअं ई हीअ जेका ज़मीन अदी वारनि जी मिल्कियत आहे उहा उन ते शिकारीअ DC SC तपेदार जेके बि आहिनि सभिनी खे मिलाए करे हिन सॼी इहा साज़िश ॾिठी आहे, जीअं मां सिंध दुश्मन बिल्डर जे हवाले कयां ऐं सभिनी खे पैसा खाराया। कोर्ट में ॾिसो अदी वारियूं जिते बि वञनि थियूं उते वकील विकामजी था वञनि, ऐं चवंदासीं त तोइने अदालत थींदी, पर जजनि में बि उहा हाल कोन्हे।
तक़रीबन सभु जा सभु इदारा विकामजी चुका आहिनि अधिकारियूं जिते जिते वई हुते को सुठो मुसबत जवाबु न मिलियो आहे। हुनखे पीपल्स पार्टी जी सरपरस्ती हासिल आहे। तव्हां हुनजे सोशल मीडिया जे प्रोफाइल ते चेक कंदो त हुनजे सोशल मीडिया जे ID ते प्रोफाइल ते पीपल्स पार्टी जा झंडा लॻल आहिनि, आसिफ अली ज़रदारी जी आसिफ अली ज़रदारी लिखियलु आहे। मक़सदु आहे त हुनखे मुकमल तौर ते जॾहिं पीपल्स पार्टी जी सरपरस्ती हासिल हुजे त पोइ तव्हां सम्झो था त DC SC तपेदार मुख़्तियारकार SP DIG ऐं IG यतीमनि जो पोइ हू ख़्यालु कंदा। अल्लाह जिते वेंदा आहियूं त उथंदा न आहियूं हथां पहिरियां त उहो असां कोशिशि कंदासीं त FIR दाख़िल थिए, या त हुनखे पुलिस खणी वञे या असांखे खणी वञे। असां त उन सोच में वेंदासीं, पर जेकॾहिं उन बावजूदि बि उन ते केस दाख़िल नथो थिए त पोइ त असां कोशिशि कंदासीं त पंहिंजा हद विहाणा खणी वञूं, उते वेही रहूं, इनशाला हुन ते केस दाख़िल थींदो पोइ उथंदासीं।